असांजे मुल्क जे वज़ीर आज़म थे असांजो कोई इस्लामी मुल्क आहे। न्यूज़ीलैंड में हिकिड़ो हादसो जो उनजी हिकिड़ी कंट्री जेको आहे सो मुस्लिम बि न हुई, पर उहा प्राइम मिनिस्टर उन ॾींहं जेको अची जेको आहे उन्हनि जी लवाचियुनि सां दुख में गम में शरीक हुई। असांजो सिर्फ़ु जेको आहे इहा इल्तिजा आहे त वज़ीर आज़म अचे जो छहों ॾींहुं आहे जेको आहे सो इहा लाश जेको आहे सो सर्दीअ में पिया आहिनि थिया त वज़ीर आज़म नथो वञे। अॼु बि लाहौर जो दौरो पियो थो करे यार छो इहा असांजो हीउ जेको दाइरो आहे जेको असां एहतियात कयो आहे पुरामन सिर्फ़ु असां पंहिंजी सिहत कम जे लाइ जो आहे। हीअ असांजा शींहनि जा जेको आहे सो क़ातिल आहिनि। हर 1.5 साल जेको आहे सो इहो असांजो जेको आहे हज़ारा बिरादरी सां थिए थो। नवाज़ शरीफ़ जे दौर में इहो ई प्राइम मिनिस्टर जेको आहे वेठो आहे त इन चयो अगरि काश जी मां हुजा त इन सां जल्दी वञी मिलां। इमरान ख़ान जा लफ़्ज़ आहिनि पंहिंजा जेको आहे अॼु उहो इमरान ख़ान छो थो वञे। असांजी इमरान ख़ान अपील आहे त हुननि सां मिले, हुननि सां जेको इज़ार व्यक्त करे वञी ऐं हुननि जा जेको आहे मसइला हल करे। हर 3-4 साल जेको आहे सो हुननि जा 10-20-50 माण्हू जेको आहे शहीद थियनि था। असांजो एहतियात जेसिताईं वज़ीर आज़म न वेंदो असां शींहनि जो जेको आहे हर ॻोठ हर मुल्क में जेको आहे हर शहर में इहो दायरे ते एहतियात सां रहंदो।